जी नाज़रीन, नापरकोट थाने जी हद मां अवां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। 1.5 महीनो पहिरियां नापरकोट थाने जी हद इंडस हाईवे लंजो लाड़ो वटां नामालूम हथियारबंदनि हथां अगवा थियल ट्रक ड्राइवर खे नापरकोट पुलिस हथियारबंदनि सां मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब करण जी दावा कई आहे। जी नाज़रीन, नापरकोट थाने जी हद मां अवां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। 1.5 महीनो पहिरियां नापरकोट थाने जी हद इंडस हाईवे लंजो लाड़ो वटां नामालूम हथियारबंदनि हथां अगवा थियल ट्रक ड्राइवर फिदा हुसैन बंबरो के सैयद अमीर अली शाह जी टीम कच्चे वारे इलाइक़े 5 मील वटां हथियारबंदनि सां मुबैना मुक़ाबले में बाज़ियाब करण जी दावा कई आहे। मिलियल ॼाण मूजिब नामालूम हथियारबंद नापरकोट थाने जी हद 5 मील वारे इलाइक़े मां मुगवी के हिक हंध खां ॿिए हंधि मुंतकिल करे रहिया हुआ त खुफ़िया इतला ते नापरकोट पुलिस SHO सैयद अमीर अली शाह जी अॻुवाणी में कार्रवाई कंदे मुगवी ट्रक ड्राइवर फिदा हुसैन बंबरो के बाज़ियाब कराए वरितो आहे। जी नाज़रीन, नापरकोट थाने जी हद मां अवां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। 1.5 महीनो पहिरियां करमपुर भरिसां नापरकोट थाने जी हद इंडस हाईवे लंजो लाड़ो वटां नामालूम हथियारबंदनि हथां अगवा थियल ट्रक ड्राइवर फिदा हुसैन बंबरो के हद जी नापरकोट पुलिस हथियारबंदनि सां मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब कराए वरितो आहे। जी नाज़रीन, अवां सां नापरकोट थाने जी हद मां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। नापरकोट पुलिस खुफ़िया इतला ते हथियारबंदनि सां मुबैना मुक़ाबले बाद मुगवी फिदा हुसैन बंबरो के बाज़ियाब कराए वरितो आहे। राब्तो करण ते SHO नापरकोट JTN वेब न्यूज़ के ॿुधायो त हथियारबंद मुगवी के हिक हंध खां ॿिए हंधि मुंतकिल करे रहिया हुआ त खुफ़िया इतला ते नापरकोट थाने जी हद कच्चे वारे इलाइक़े 5 मील वटि कार्रवाई कंदे मुगवी फिदा हुसैन बंबरो के बाज़ियाब कराए वरितो आहे। जी नाज़रीन, अवां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा रहूं। नापरकोट पुलिस SHO अमीर अली शाह जी अॻुवाणी में कार्रवाई करे 1.5 महीनो पहिरियां नापरकोट थाने जी हद मां अगवा थियल मुगवी ट्रक ड्राइवर फिदा हुसैन के बाहिफ़ाज़त बाज़ियाब कराए वरितो आहे। नौजवान जे बाज़ियाब थियण ते संदसि घर में सुराही वारो माहौल आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।